नाज़रीन, मदेजी शहर के बस स्टॉप तां नामालूम चोर सेठ कलतार दास ऐं श्रीचंद के होलसेल के दुकानन के खाटणी दुकान में यूपीएस बैटरी बियो कीमती सामान ऐं 6 लाख रुपये का मथे रोक रक़म चोरी करे फरार थी विया आहिनि। वाक़े खिलाफ़ हिंदू बिरादरी पारां कारोबार बंद करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दुकानदार करतार दास चयो त गुज़िरियल राति नामालूम चोर दुकाननि में पियल यूपीएस बैटरी किराना जो सामान ऐं 6 लाख रुपये का मथे रोक रक़म चोरी करे फरार थी विया आहिनि। हर महीने शहर के कंहिं न कंहिं हिंदू वापारी जूं चोरी थियनि थियूं, पर को भी आला ऑफिसर हिंदू बिरादरी सां थींदड़ नाजाइज़ी जो नोटिस वठण लाइ तैयार न आहे। हिंदू बिरादरी के मुखी सतराम दास चयो त जेकॾहिं मुलविस चोर गिरफ़्तार न थिया ऐं चोरी थियल रक़म ऐं सामान वापस न थियो त शहर में शटर बंद हड़ताल जो अणखुट सिलसिलो शुरू कयो वेंदो। ठीक है, साईं चवे थो जो सामान वगैरह कुछ न विया, कुछ तुंहिंजा पैसा विया आहिनि। हाँ, कोर्ट खां वापसि थी विया, हींअर ई पहिरियों खणूं था। चोर भी गिरफ़्तार थींदो, चोरी भी रिकवर थींदी। प्राइवेट चौकीदार भी हिते आहिनि, प्राइवेट स्टैंड ते प्राइवेट चौकीदार भी आहिनि। ईअं न त कोई चौकीदार न आहिनि, हिते 5-6 चौकीदार आहिनि। चौकीदार भी घुरायूं था, इंशाल्लाह चोरी ताईं पुॼी वेंदासीं, कोई मसइलो कोन्हे, पुॼी वेंदासीं। हाणे हे ॿई शख़्सियतूं जेके आहिनि मां हिननि मां मुतमिन आहियां। उमेद आहे त अलाह करे मूंखे वठी ॾींदो, असांखे रिकवर कराए ॾींदो। मां 7 ॾींहं हिनखे छॾियां थो साहब खे, पर अलाह हयात ई ॾे त बदिली न कराए वञे, पोइ माना चोरी न मिलंदी। मां हिनजी पचर न छॾींदुमि। पुलिस जो कमु आहे त बदिली थियण साईं उहो ॾिसो न, ऑफिसरनि जो उन्हनि खे छॾनि त सही, नी त कमु त कंदी, कमु कोन हिननि खे ॾियणी कोन। इहो तरीक़ो न आहे। हिनखे 7 ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो यार खे। हे बि मुंहिंजो मौसम आहे, वॾो आहे। हिकिड़ो मिंट, हे पंहिंजो इन कम सां लॻे। असां हिनखे खाना वाना ॾेखारियूं था, गिह जा कार्टून ख़ाली बि पिया आहिनि। हे हली ॾिसे, असांखो भली कसम ते साख ते पुछे त तुंहिंजो छा वियो आहे। पहिरियों लिकायो आहे, पहिरियों खणी पुॼी वेंदासीं इंशाल्लाह। 2 ॾींहं चोरी वापसि। 2 ॾींहं लॻी